अस्सलामु अलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस न्यूज़। शामिल कयूं था सिजावल मां अल्ताफ़ पठान जी रिपोर्ट। सिंध सरकार ग़रीब अवाम खां दूर गुज़ारण लॻी। सिंध जा लखे माण्हू बुख, बदहाली ऐं बीमारियुनि में मुब्तला। सुजावल लॻ ॻोठ गाही खान शेख में पुरअसरार बीमारी 7 सालनि खां मर्ज़ में मुब्तला 9 घर भातियुनि जा हथ ऐं पेरनि तां मांस ॻरी वियो, आङुरियूं छणी ख़तम थी वियूं, अखियुनि जे नूर खां पुण माज़ूर थी विया। मीडिया ते ख़बरूं अचण खां पोइ अल ख़ादम ट्रस्ट टीम ॻोठ गाही खान शेख पहुची जाइज़ो वरितो। मरीज़नि खे इलाज कराइण जी ख़ातिरी सुजावल लॻ ॻोठ गाही खान शेख में हिक ई ख़ानदान या 9 घर भाती, जिन में 3 नौजवान भाइर अब्दुल मजीद मल्हा, साले मोहम्मद मल्हा, अली अकबर ऐं मिसमात ईद, मिसमात शाहीना, गुल मोहम्मद ऐं 12 वरह जो मासूम शाहवेज़ ऐं असद अली मल्हा शामिल आहिनि, जेके गुज़िरियल 7 सालनि खां पुरअसरार बीमारी में आहिनि ऐं संदन कमाई जा वसीला न हुजण ऐं गुरबत सबबि हिकु वेलो मानी गबे लाइ परेशान आहिनि। 7 सालनि खां बेयारो मददगार अल्लाह जे आसरे ऐं कंहिं मसीहा जी ॻोल्हा लाइ तकींदा रहिया। 7 सालनि खां पोइ नामियारो वकील शबीर अहमद कुंभार ॻोठ गाही खान शेख पहुची मर्ज़ में मुब्तला मरीज़नि जो जाइज़ो वठण खां पोइ हिन ॿुधायो त अल ख़ादम ट्रस्ट पारां मज़कूरा 9 मरीज़नि जो इलाज करायो वेंदो।